याली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली। दोस्तों जी तो तव्हांजो प्यारो भाउ तव्हांजो दोस्त सतार लाड उर्फ मज्जू। दोस्तों जी तो आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जी 24 जनवरी ते इलेक्शन थी रही है। उनमें असांजे फनकारनि जो अदाकारनि शायर सुगड़नि जो पैनल है। शाह भिटाई पैनल हक सच जो पैनल, फनकारनि अदाकारनि सुगड़नि जो पैनल, शाह भिटाई पैनल 24 जनवरी ते शाह भिटाई पैनल के वोट ॾेई पूरे पैनल के कामयाब कंदा। असांजे पैनल जो जेको असांजो सदारती उम्मीदवार है भाउ बदर सुमरो साहब है। तो दोस्तों याद रखंदा शाह भिटाई पैनल अचो तो मां तव्हांखे कचहरी कराया। नसीराबाद जा तमाम बेहतरीन अदाकार, बेहतरीन डायरेक्टर, बेहतरीन राइटर, नाले वालो अदाकार बिलाल खोखर ऐं बिलाल खोखर सां असांजा खोड़ सारा बेहतरीन अदाकार। अचो दोस्तों तव्हांखे कचहरी करायूं। दम दम भिटाई शाह भिटाई। ही ॾिसो ही वर्क दौरान असां निकिता आहियूं ऐं ही असांजा तमामु क़ाबिल एहतराम सोना प्यारा सुहिणी सिंध जा सोना अदाकार, डायरेक्टर, राइटर सभु मौजूदु आहिनि। मां हिकु करे ईंदुमि। हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त। ही ॾिसो असांजो राज राणीअ में त हिन ज़ुल्म करे छॾियो। तमामु रोई रोई सफ़ा अखियुनि जा पाणी सुकाए छॾियो। हीअ असांजो क़ाबिल एहतराम तमामु प्यारो दोस्त। हीअ असांजो उम्मीदवार आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जो शाह भिटाई पैनल जो जनरल सेक्रेटरी हर वक्त खिलड़ो दौर में दम भिटाई शाह भिटाई दम दम भिटाई शाह भिटाई। के वक्त में असां सां असांजे सिंध जो लेजेंड अदाकार अब्दुल हुसैन सारियो गॾु हूंदो। उनजी सिक त हाणे वॾी ॻाल्हि आहे पर पोइ बि ज़ात जे हिसाब सां ही सिक लाहींदो आहे। अब्दुल नबी सारियो हर वक्त खिलड़ो। ही असांजो हबीब नूनारी तमामु बेहतरीन अदाकार नसीराबाद जा। ही असांजो क़ाबिल एहतराम सुधीर वीसर दम दम भिटाई शाह भिटाई। ही आहे असांजो ड्रामा डिपार्टमेंट जो असांजो चेयरमैन उम्मीदवार शाह भिटाई जो लारे सजण। ऐं ही असांजे हितां जा दोस्त आहिनि अदाकार। ही असांजा भाइर आहिनि। ही ॾिसो मुनवर नूनारी तमामु बेहतरीन ऐं राज राणीअ में मूंसां गॾु आहे। ही असांजे सिंध जो बेहतरीन अदाकार बिलावल खोखर जेको मुख़्तलिफ़ नालनि सां रबू बि चऊं वॾा कहिड़ा कहिड़ा नाला खड़ा तमामु वॾा। हींअर राज राणीअ में तमामु बेहतरीन कैरेक्टर कयो अथई। महिरबानी दोस्तों महिरबानी। मां चवां रुगो सतार न ॻाल्हाए। मूंखे ख़ुशी आहे त अहिड़ा महबूब दोस्त असांजे बॉर्डर में आया आहिनि ऐं होटल ते चांहि पीऊं था। सभु जेके बि आहिनि मुंहिंजे लाइ मोतबर ऐं मानायतूं शक्तियूं क़ाबिल एहतराम माण्हू आहिनि ऐं असांजो नंढड़ो कद आहे, कुर्ब भरिया आहिनि, कदम भरिया आहिनि, असांजो मान मथां कंदो। महिरबानी भाउ सतार सॼी टीम जी। शाह लतीफ़ शाह भिटाई। फिलहाल असांजे पैनल जो नालो आहे शाह भिटाई पैनल। दम दम भिटाई दम दम भिटाई। हाणे तव्हां शाह भिटाई पैनल जे लाइ कुझु वीचार वंडियो असांजे पंहिंजे दोस्तनि जे लाइ जेके असांजा मेंबर आहिनि या असांजा सिंध जा अदाकार आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त शाह भिटाई पैनल जा जेके बि उम्मीदवार आहिनि वनटवाल खज़ांची खां वठी सदर ताईं जेके बि आहिनि उहे अहल आहिनि। इन करे त उहो फ़नून लतीफ़ा सां गॾु आहिनि, आर्टिस्ट आहिनि, एक्टर आहिनि। असां एक्टरनि जो दर्द सम्झनि था, सिंगर जो दर्द सम्झनि था, अदीब जो दर्द सम्झनि था, सुगड़ जो दर्द सम्झनि था, शाइर जो सम्झनि था। उहो इन करे त ही हेठां खां वठी मथे आया आहिनि। ही मुसलसिल जिदोजहद में रहिया आहिनि ऐं हिननि खे फ़न ऐं फ़नकार जो क़दुरु आहे। इन जे लाइ दम दम भिटाई दम दम भिटाई दम दम भिटाई। ही असांजो शाह भिटाई पैनल जो अॻवान जेको हर दिल अज़ीज़ तमामु सिंध जो बेहतरीन राइटर, अदाकार, डायरेक्टर जंहिं दुबई खां वठी नापा ताणी वॾा हिकिड़ा फेस्टिवल, वॾा हिकिड़ा ड्रामा रचाया, ही शाह भिटाई पैनल जो अॻवान आहे। ही आहे असांजो तमामु क़ाबिल एहतराम पीरी प्यारो दोस्त आशिक़ अली दायो साहब जेको हीअं हिकदमि खज़ाने जो मालिक आहे पर हेॾी महिल अञा ख़र्च जी शुरूआति न कई अथई ऐं ॾिठो माण्हू। ऐं ही असांजो उम्मीदवार आहे शाह भिटाई पैनल जो। ऐं ही आहे असांजो क़ाबिल एहतराम तमामु सीनियर राइटर इजाज़ सोलंकी जंहिंजा मशहूरु ड्रामा मासात मिठी ज़ात, होटल वारो मता सम्झे बरोच के भाव न आहे, हो ॿियो पेटीअ वारो ऐं दोसू पेटी मीम चरियाम कदुसि चे न कदुसि, ॿियो वरी मामा चांहि मामा हे उहो राइटर त तमामु खपती। ही आहे असांजे शाह भिटाई जो तमामु बेहतरीन क़ाबिल एहतराम असांजो सदर अदा बदर। शाह भिटाई जो पैनल असांजो सदर 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 असांजो सदर। ही असांजो तमामु
अदाकार ऐं सच पुछी त मुंहिंजो अज़ीज़ मुंहिंजो मिट बि पर असांजो सरदारी पाड़े मां वॾी हैसियत रखंदड़ जावेद ख़ान अबड़ो साहब तमामु बहितरीन रोल ऑल राउंडर हर करेक्टर कंदड़ कारे सिज में ॾिसो मिटीअ जे माण्हूअ में ॾिसो उन खां अलावा अलाए केतिरा ड्रामा केतिरा नाला खणी केतिरा खणो हीअ आहे असांजे लाड़काणे असांजे सिंध तमामु महान शख़्सियत महान कलाकार महान अदाकार जावेद ख़ान अबड़ो साहब वॾी महिरबानी लख थोरा आयो असांजो सदर असांजो जाने मन इजाज़त लगी असांजो जाने मन असांजो सोनो असांजो सजण तुझो सजण मुझो सजण तुझो सजण मुझो सजण ही हिन ते नालो अहिड़ो नारो आहे तुझो खिलणो मुझो खिलणो तुझो खिलणो मुझो खिलणो अब्दुल नबी तमाम काबिल एहतराम इन दोस्त की वॾी महिरबानी हे असांजो नसीम सोढर असांजो तमामु बहितरीन अदाकार ऐं माशाअल्लाह काफ़ी अरसे खां वठी तक़रीबन काफ़ी ड्रामनि में बहितरीन कैरेक्टर रखिया बाबा असांजो पैनल आहे शाह भिटाई पैनल दम दम भिटाई शाह भिटाई दम दम भिटाई भिटाई शाह भिटाई 24 जनवरी ते शाह भिटाई पैनल के वोट नहीं कामयाब कंदा दम दम भिटाई असांजो सदर अदा बदर वॾी महिरबानी ही असांजा नसीराबाद खां वठी काफ़िलो असांजो हलंदो आयो हे हिते बॉर्डर स्टाफ कयो आहे बिलाल खोखर जी क़यादत में ऐं उमेद त अल्लाह जो हबीब कंदो इंशाअल्लाह असांजी फतह थींदी शाह भिटाई पैनल जी फतह थींदी चई वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी लख तुरा दम दम भिटाई वॾी महिरबानी।